खिपरो काज़ी हाउस ते N 209 ते GDA जे उम्मीदवार मोहम्मद ख़ान जुड़ेजो ऐं PS 41 ते GDA उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ पारां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे पोलिंग ते इंतज़ामिया जी मौजूदगी में सरेआम धांधली कई वई आहे ऐं धांधली जे ज़रिए असांखे हाराए वियो आहे ऐं हींअर ताईं RO असांखे फॉर्म 47 नथो ॾिए। असां DRO ऐं RO ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में वेंदासीं। पुलिस पारां असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं कूड़ा केस ख़त्म कया वञनि। इन मौक़े ते हुननि जो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चवणु हो त जीअं त अञा ताईं असांखे तक़रीबन 2 थिया आहिनि, रिज़ल्ट कोन मिली आहे ऐं असांखे ऐतलान थियो रिज़ल्ट कुझु चेंज कयूं वञनि पियूं पंहिंजे हिसाब सां। ऐं धांधली थी आहे इलेक्शन में, काई जी पोलिंग से टपा लॻा आहिनि, स्ट्रेट फायरिंग थी वञनि, असांजा 2 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ज़्यादा था इस चीज़ का हमने पहले भी अदब किया था, DRO पे और ROs पे अदब किया था कि ये करेंगे इस तरह के हरकतें। वही हुआ है जो बल्दियात में हुआ था। हम तो पहले से ही वो हमने तो बोला था कि इस तरह की चीज़ें होंगी। अभी तक आपको रिजल्ट नहीं दिया गया, इसकी क्या वजूहत हैं? अब ये तो समझ में नहीं आ रहा है, ये तो उनकी कोई गड़बड़ करने की वजह है, क्योंकि अभी तक रिजल्ट अनाउंस नहीं किया। नहीं, वो मुलाकात RO मिले ही कौन भी होता था। अच्छा, हाँ बिल्कुल ते रंजस बीठी है, छड़ी नहीं कौन पे अंदर एप्लीकेशन सारी हुआ भी कौन पे बटन नजर सही कबूल कहिड़े हिसाब में करूं? DRO SSP SP हिकिड़ो कराची आयो आहे, हाई जेके असांजी पोलिंगूं माण्हुनि खे भॼायो अथनि, माण्हू अञा 25 असांजा गुम आहिनि। हाणे वरी चवंदा हुननि ते FIR बि कटिजनि, एजेंट असांजा भॼाया अथनि, छोकिरियूं हुननि सां बदतमीज़ियूं कयूं आहिनि। रईस पंहिंजो तारिक ख़ान, अली हसन, रियाज़ शाह सिधियूं गोलियूं आयूं आहिनि, उहा असां वटि वीडियो पई आहे। त इन इलेक्शन केरु क़बूल कंदो? वेंदासीं ट्रिब्यूनल में, इंसाफ़ मिलंदो इंशाअल्लाह। असांखे ज़्यादती हद कई अथनि, इलेक्शन खे इलेक्शन करे सम्झनि हा, पर हीअ जीअं अॻे लोकल बॉडीज़ में कयूं उहो साॻिए तरीक़े सां DRO साहिबु इलेक्शन लड़ियो आहे। पहिरियों असांजो क़ानूनी हक़ आहे ट्रिब्यूनल, इंशाअल्लाह उते असांखे इंसाफ़ मिलंदो। असां वटि सबूत आहिनि हर शइ जा, ऐं रीपोल कराईंदासीं सॼी इलेक्शन इंशाअल्लाह। असां हाणे मोकिलियूं था इलेक्शन कमीशन सां, असांखे हो त ॿुधाइनि पिया 10 कलाक में ॾियूं था, 15 मिनट तक़रीबन सुबुह 10 बजे खां वठी आऊं थियोसि। त हीअं तक़रीबन डेढ़ थिए पियो। हाणे असां एप्लीकेशन ॾियूं था इलेक्शन कमीशन खे हिन हवाले सां। असां वटि 8-10 पोलिंग स्टेशन जी रिज़ल्ट ट्रायल हुई, पंहिंजी जेका असांखे मौसूल नथी थी जिते जहिड़ा वग़ैरह थिया हुते एजेंट वग़ैरह असांजा कोन आहे। बाक़ी हुन खां अलावा हुते असांजी 10,000 जी लीड हुई, मुंहिंजी लीड हुई 10,000 जी। ऐं उहो फॉर्म 45 जेके असां आहिनि उनमें 10,000 जी लीड हुई। पोइ हाणे 10 पोलिंगुनि में पोइ वरी वधीक हिन हिसाब सां अञा थी एतिरा उन्हनि उते टपा पाया आहिनि ऐं हाणे रिज़ल्ट अञा अनाउंस कई कोन था। मुंहिंजो चवणु आहे साईं त हीअ इलेक्शन अवाम खटे वई, बाक़ी हाणे बेशर्मा थिया आहिनि ॾाढा। ई त सरकार 12-13 पोलिंगूं त इहे आहिनि, 21, 131, 32, 33 इहे कोन मिलियूं आहिनि। ॿिए बि हिननि अमूल ई हिननि पंहिंजे हिसाब ई अहिड़ो विहारियो, जेके असांजो जेके हलण वारी पोलिंग उते फ़ौज विहारे छॾियूं, जिते हिननि खे धांधलियूं करणियूं उते हिकिड़ो सिपाही ऐं हिकिड़ो रज़ाकार सो बि हिननि जे पंहिंजो मरी। इलेक्शन असां खटी आहे, असीं मुतमइन आहियूं, असांजी आवाज़ जेका असां मुतमइन आहे, सम्झे थी सभु। बाक़ी ज़्यादती कई अथनि त इंशाअल्लाह कोर्ट में ॾिसूं था। सर आऊं बि हिन सिलसिले में काज़ी साहिब सां गॾु हुयुसि ऐं कल्ह मुंहिंजी जेका आहे सा 10 पोलिंग स्टेशननि ते पंहिंजो तालके सां माना तालके खिपरे जूं PS 41 जूं उन्हनि ते बि आऊं उते हुयुसि। अमले जी त इहा पोज़ीशन हुई त प्राइवेट माण्हू लॻल हुआ, माना सेफ स्कूल जा जेके बि उस्ताद टीचर्स आहिनि या जेके रज़ाकार आहिनि उहे बाक़ाइदा लठियूं खणी उते उन्हनि जा माण्हू वेठा हुआ। उन्हनि पंहिंजे हिसाब सां वोटर खे पंहिंजो कयो पिए, परेशान कयो पिए त वोटिंग न थी सघे। त हुते बि माण्हुनि असां ते एतमाद कयो आहे ऐं माण्हुनि अवाम असांखे वोट ॾिनो आहे। बाक़ी हींअर जेका धांधली हले पई, हींअर बि खिपरो डिग्री कॉलेज में जेको RO असांखे पंहिंजी न को असांजी एप्लीकेशन पियो वठे ऐं न ई असांजे लाइ असांजी का ॻाल्हि ॿुधण लाइ उहो तयारु आहिनि। त उन जे लाइ असां पंहिंजनि वॾनि सां इहो मशवरो कयो आहे त असां पंहिंजो वञूं था इन्हनि जे ख़िलाफ़ु जेके बि क़ानूनी असांजी जो हक़ आहे उहो असां इस्तेमालु कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।